इते मांखे ॿुधाई त पीटीआई जो बानी जेल मां ॿाहिरि ईंदो या न, ख्वाबनि जे बादशाह मंज़ूर वसाण ॿुधाए छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, मंज़ूर वसाण चवे थो त पीटीआई बानी अञा कुझु वक़्तु जेल में रहंदो। पीटीआई जो बानी इस्लामाबाद ऐं मरी जे थधी हवाउनि में फासी वियो आहे। पीटीआई जो बानी एहतजाज कराए रिलीफ हासिल करणु चाहे थो। मंज़ूर वसाण जो इहो चवणु आहे, पर रिलीफ ॾियण वारा बि ॾाढा मज़बूत आहिनि, उहे दबाव में न ईंदा। पीपी अॻवान जो इहो चवणु आहे। हुकूमती निज़ाम हलंदो रहंदो, पर चेहरा बि बदिलजंदा रहंदा। मंज़ूर वसाण अहिड़ी अॻकथी कई आहे। शहबाज़ शरीफ़ मौजूदा सूरत हाल में समझदार माण्हू आहे, जेकॾहिं हिन कुझु कमाल ॾेखारियो त सॼा बची वेंदो। मंज़ूर वसाण जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, पीटीआई जो बानी जेल मां ॿाहिरि ईंदो या न, ख्वाबनि जे बादशाह मंज़ूर वसाण इहो ॿुधाए छॾियो आहे। पीटीआई बानी अञा कुझु वक़्तु जेल में रहंदो। मंज़ूर वसाण जो इहो चवणु आहे। पीटीआई जो बानी इस्लामाबाद ऐं मरीअ जी थधी हवाउनि में फासी वियो आहे। पीटीआई जो बानी एहतजाज कराए रिलीफ हासिल करणु चाहे थो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीर सहतो। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ख्वाबनि जे बादशाह मंज़ूर वसाण पारां अॼु ॿीहर हिकिड़ी पेशन गोई कई वई आहे। मंज़ूर वसाण पारां अॼु सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान इहो चयो वियो त पीटीआई जो जेको बानी आहे उहो जेल मां ॿाहिरि जेको अचणु मुश्किल थी वियो आहे हुनजो। ऐं हिन चयो त मूंखे लॻे थो त पीटीआई जो बानी जेको आहे कुझु ॾींहं वधीक जेको जेल में रहंदो। ऐं पीटीआई जो बानी इस्लामाबाद ऐं मरीअ जे थधी हवाउनि में हिन वक़्तु फासी वियो आहे। मंज़ूर वसाण पारां इहो बयानु ॾिनो वियो आहे त पीटीआई जो बानी सिर्फ़ु एहतजाज कराए पाण खे हाणे रिलीफ ॾियाराइण जी भरपूर कोशिशि करे रहियो आहे, पर रिलीफ ॾियण वारा जेके आहिनि उहे ॾाढा मज़बूत आहिनि ऐं हू कंहिंजे दबाव में न ईंदा। मंज़ूर वसाण पारां इहा बि कथी कई वई त हुकूमती निज़ाम जेको आहे उहो हलंदो रहंदो, पर चेहरा जेके आहिनि उहे बदिलजंदा रहंदा। ऐं शहबाज़ शरीफ़ जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उन में जेको आहे समझदार माण्हू लॻी रहियो आहे। ऐं जेकॾहिं हिन कुझु कमाल करे ॾेखारियो त उहो बची वेंदो। ऐं अहिड़े ख़्यालनि जो जेको इज़हार आहे उन वसाण हाउस कराची में कयो आहे। ऐं मंज़ूर वसाण पारां जेका इहा पेशन गोई अॼु कई वई आहे। ठीकु आहे शायदि, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।